बिरासिटी मां ख़बर ॾींदा बिरासिटी जे पाकिस्तान पीपल्स पार्टी MPA सैयद मुराद अली शाह जो सोट टाउन कमेटी जो अॻूणो चेयरमैन ऐं अॻूणो सूबाई सलाहकार सैयद अनवर अली शाह कराची जे निजी अस्पताल में वफ़ात करे वियो, जेको कुझु अरसे खां इलाज हेठि हो। इतला मिलण ते बिरासिटी ऐं आसपास में सोग छाइजी वियो ऐं संदसि तॾो बिरासिटी में विछायो वियो आहे। उन सिलसिले में संदसि फर्ज़ंद सैयद अमीर अली शाह ॿुधायो त वालिद जी तदफीन बिरासिटी में कई वेंदी। सैयद अनवर अली शाह 1940 में सैयद इमाम अली शाह जे घर में जनम वरितो ऐं 82 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मरहूम पोइरनि में 2 भाइर सैयद एजाज अली शाह, सैयद एहतशाम अली ऐं 2 पुट सैयद अमीर अली शाह ऐं सैयद मुरीद अली शाह समेत हिकु न्याणी ऐं वनी सोगवार छॾिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।